अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जमीला अहमद तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक्नोलॉजी इन सिंधी। अॼु असां ॻाल्हाईंदासीं फेसबुक जे बानी मार्क ज़ुकरबर्ग जी ज़िंदगी जे बारे में। मार्क ज़ुकरबर्ग 2016 ईस्वी ताईं दुनिया जो 5 नंबर वॾो अमीर तरीन शख़्स रहियो आहे। फेसबुक जो बानी मार्क ज़ुकरबर्ग 14 मई 1984 ईस्वी ते अमेरिका में पैदा थियो। 2016 ईस्वी ताईं मार्क ज़ुकरबर्ग जी दौलत अंदाज़न $54 बिलियन आहे, जेके पाकिस्तानी रुपयनि में तक़रीबन 55 खरब रुपया थियनि था। अगरि मशहूरु ऐप फेसबुक जो बानी मार्क ज़ुकरबर्ग चाहे त पाकिस्तान जो 80% कर्ज़ पाण अकेलो लाहे सघे थो। असां मार्क ज़ुकरबर्ग जे ज़िंदगी जे बाबति मुख़्तसिर ॼाणियोसीं ऐं हाणे फेसबुक जे बाबति ॻाल्हायूं था। फेसबुक 4 फरवरी 2004 ईस्वी में लॉन्च कयो वियो हुयो। फेसबुक मार्क ज़ुकरबर्ग उन जा साथी ऐं कुझु उन जे रूममेट गॾिजी ठाहियो हुयो। पहिरियां त फेसबुक खे उतां जी यूनिवर्सिटी जा शागिर्द ई उनखे इस्तेमालु कंदा हुया। उन खां बाद में अमेरिका जा ॿिया स्कूल ऐं यूनिवर्सिटी में उन जो इस्तेमालु हलंदो रहियो ऐं उहो एतिरो त मक़बूल थी वियो, फेसबुक एतिरो त मक़बूल थी वियो जो हाणे सॼी दुनिया में हली रहियो आहे। 2012 ईस्वी ताईं फेसबुक जा 1 अरब यूज़र थी चुका हुया। ॾिसंदे ई ॾिसंदे फेसबुक मक़बूलियत जा तमामु रिकॉर्ड टोड़े छॾिया हुया। फेसबुक जे बानी मार्क ज़ुकरबर्ग ते कोर्ट में केस पिणु कयो वियो हुयो। उहो केस हिकु टोले पारां कयो वियो हुयो, जेको टोलो मार्क ज़ुकरबर्ग सां फेसबुक ठाहिण वक़्तु गॾु हुयो ऐं हू चाहे रहियो हो त खेनि उन्हनि मां बि फेसबुक मां खेनि हिसो मिले। 12 मई 2012 ईस्वी में मार्क ज़ुकरबर्ग पंहिंजी क्लास फेलो सां शादी पिणु कई। 2015 ईस्वी में संदसि जे घर में हिकु न्याणी पैदा थी। मार्क ज़ुकरबर्ग पंहिंजे धीअ जे ॼमण जी ख़ुशीअ में पंहिंजी दौलत जो 99.9 हिसो जेको हुयो उहो ख़ैरात में करे छॾियो हुयो। सलाम आहे अहिड़े शख़्स खे ऐं ख़राज तहसीन आहे अहिड़ी सोच रखंदड़ इंसान खे त यकीनन अॼोको अव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो आहे त चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक लाज़मी कयो ऐं वीडियो खे शेयर लाज़मी कयो। इन बाबति कुझु मशहूरु एपियूं जेके आहिनि उन जे बानी बाबति मां लाइ ॼाण आणींदो रहंदुसि ऐं हीअ सीरीज़ कुझु ॾींहं हलंदी त मूंखे ॾींदा इजाज़त। मिलूं था अॻे वीडियो में।